إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الحدي حدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون. तमाम क़िस्म जी हमद सना वॾाई ने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक़ ज़मीन ऐं आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु जे हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान आहे अॼु जो ॾींहुं अने पंहिंजूं ज़िमेदारियूं। अॼु जो ॾींहुं जेको आहे 26 जान्युआरी पामणी खे इहा त ख़बर आहे जे पंहिंजे मुल्क में पंहिंजे देश में 26 जान्युआरी जेको आहे तंहिंजो हिकिड़ो वॾो त्योहार मल्हाए में अचे थो। पण ये 26 जान्युआरी कहिड़ो आहे, ही कुला मल्हाए में अचे थी, हिनजो कारण कहिड़ो आहे अने इन में जा पाणखे कहिड़ो हक़ मिले था, कहिड़ो सबक़ मिले था, तंहिंजी पामा अक्सर माण्हुनि खे ख़बर न आहे। पंहिंजो ही देश आज़ाद थियो 1947 में, तंहिंखां पहिला हिन देश मथे तक़रीबन
200 वर अंग्रेज़ हुकूमत कयूं। उन हुकूमत कयूं अने हिन देश जा जेके पण रहंदड़ माण्हू हुआ उन जा ग़ुलाम हुआ। अने उन अंग्रेज़ हिते जे रहंदड़ माण्हू मथे चाहे मुसलमान हुए गैर मुस्लिम हुए गमे ही हुए मणी मथे ज़ुल्म कयूं। पोइ हिन देश के आज़ाद कराइण लाइ करे हिते जा रहंदड़ जेके पण माण्हू हुआ वो हिंदू वे तंहिं भले मुसलमान वे तंहिं भले सिख वे तंहिं भले ईसाई वे तंहिं भले उन मणी भेरो थी करे अने देश के आज़ाद कराइण लाइ करे जंग लड़े अने कुर्बानियूं ॾेई करे देश के आज़ाद करायो। अॼु हिन देश जे अंदरि पां सुख जो साह खणो था कि पां पिंड जी रीतें ज़िंदगी गुज़ारियूं था। पां मथे कीअं क़ैद न आई, पां मथे कंहिं क़िस्म जी को पाबंदी न आई। हर को इंसान पिंड जे दीन मथे पिंड जे धर्म मथे अमल करे सघे थो त ई हिन हिंदुस्तान जी आज़ादी जे कारण पां खे ई मौक़ो मिलियो आहे। 26 जनवरी जेको आहे इन ॾींहुं 1950 में पंहिंजे देश के नओं कानून नओं क़ाइदो नओं दस्तूर नओं आइन अने नओं कॉन्स्टिट्यूशन मिलियो हो। इन पंहिंजे कानून अने क़ाइदे जे अंदरि जेको हिंदुस्तान जो कानून ऐं क़ाइदो आहे तंहिंमें मिणी इंसान के हक़ मिलिया आहिनि। पंहिंजो जेको दस्तूर ने आइन है तंहिंमें जेको आर्टिकल 5 वटा जॾहिं 3 सूदी जेको आहे उन में हिंदुस्तान जा जेके पण माण्हू रहिया गमे इन धर्म के मञे वारा हुए गमे इन मज़हब मथे हले वारा हुए मिणी के मुकम्मल आज़ादी मिली है जे हर को इंसान पिंड जे धर्म मथे पिंड जे दीन मथे अमल करे सके थो। इन जी जेको पण रीत वे जेको रवाज वे जेको रस्म वे इन रस्म अने रवाज के ई पारे सके थो। इन मथे कंहिं क़िस्म जी कोई पाबंदी न आहे। मुंहिंजा अज़ीज़ो ही देश अंग्रेज़ जे कब्ज़े में आयो तंहिंखां पहला हिन देश मथे तक़रीबन 800 वर मुसलमान हुकूमत कई है। ही मुल्क पंहिंजो है। हिन मुल्क के आबाद कंदल पां आहियूं। हिन मुल्क लाइ करे कुर्बानी ॾींदल पां आहियूं। पां ईअं न सम्झो जे पंहिंजो हिन मुल्क में कीअं न आहे, ही त ॿिए जो आहे, पां त मुसाफ़िर थी करे रहूं पिया। अहिड़ो कीअं न आहे। ही उहो मुल्क है जंहिं मुल्क जे हिक हिकिड़े वण लाइ करे पां कुर्बानी ॾिनी आहे। कुर्बानियूं मामूली न बल्कि एतिरियूं वॾियूं कुर्बानियूं पां ॾिनियूं हुई जे हिन मुल्क जा हिन देश जा जेको पहला प्रधानमंत्री हुआ प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू उन्हीं चयो हो हिंदुस्तान जी आज़ादीअ लाइ करे जेको माण्हू कुर्बानियूं ॾिनो हुयूं उन मिणी कुर्बानी के पां हिकिड़े पासे रखूं, हिकिड़े कांटे में रखूं अने ॿिए पासे ॿिए कांटे में ॿिए तराज़ू में पां उलमाए सादिकपुर हिकिड़ो ॻोठ हिकिड़ो करियो पटना में बिहार में उते जा उलमा जेको आहे उन जेको कुर्बानी ॾिनो हुयो सॼे देश जूं कुर्बानियूं हिकिड़े पासे ने उन उलमा जेको कुर्बानियूं ॾिनो उहो हिकिड़े पासे पां रखूं त देश जो पहलो प्रधानमंत्री चए थो इन उलमा जेको कुर्बानियूं ॾिनो ई बरूकियूं न वॾियूं आहिनि हिन देश लाइ करे। बल्कि हालत इहो हुई जे सादिकपुर जेको ॻोठ ने शहर हो उन जे जंहिं वण हेठां पां मटूं उन हर के वण मथे हिकिड़े आलिम जी हिकिड़े मौलवी जी लाश टंगल हुई जंहिं लाश खे अंग्रेज़ टंगियो हो जे माण्हू जेको रहिया आज़ादीअ लाइ करे को पण आवाज़ न उथाई। हिन देश के पां पाणी ॾेई न बल्कि पिंड जो खून ॾेई करे न आबाद कयो आहे।
ही देश पंहिंजो आहे। हिन देश खे पहलो जेको शिक्षा मंत्री मिलियो, एजुकेशन मिनिस्टर जेको मिलियो, उहो हिकिड़ो मौलाना हो, मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमहुल्लाह, जंहिं हिन देश लाइ करे क़ुर्बानियूं ॾिनियूं। ही मुल्क छॾे, देश छॾे जर माण्हूअ ॿिए मुल्क खे विया ते, तर जामे मस्जिद दिल्ली जेको जंहिंजी जामा मस्जिद आहे, उन मस्जिद जे मिंबर मथे उभी करे अने मौलाना अबुल कलाम आज़ाद मुसलमान खे तकरीर करे सम्झायूं ते जे ऐं हिन मुल्क खे छॾे न वञो, ही मुल्क, ही वतन, ही देश आंजो आहे। हिन देश लाइ करे आं क़ुर्बानियूं ॾिना आहियां। ही पराओ मुल्क न आहे, पां पिंड जो मुल्क आहे, हिन मुल्क खे वीरान करे न वञो। पोइ चयो हो ऐं उन वतन खे छॾे न वञो था जंहिं वतन जी जमुना जेको नंदी आहे, उन जे कपर जे मथे पंहिंजे माइट वेही करे मसो कयो आहियूं। ऐं हिन मुल्क खे छॾे रवाना थियो था जंहिंजूं मस्जिदूं अने उन जा मुनारा खे सॾ करे चए पिया जे असांखे हिकिड़ा छॾे केॾा वञो था। हिन मस्जिद जा मेंबर अने महिराब खे सॾ कई पिया जे असांखे सुञा छॾे ने ऐं केॾा वञो पिया, ही देश आंजो आहे। मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमहुल्लाह जर उन माण्हूअ खे जेको काफ़िला तयारु उबा हुआ, सिराए वेठा हुआ जे असीं मुल्क छॾे वञूं था, हिकिड़ी तकरीर में उन मणी खे न मुल्क में विहारे छॾे। जेतिरा माण्हू इरादा कया वेठा हुआ, टोटल ने टोटल पिंड जो इरादो बदिलाए हमेशा हमेशा लाइ करे हिन मुल्क जा रहवासी बनी विया। मुंहिंजा अज़ीज़ो, हिन मुल्क में पंहिंजो निशानियूं आहिनि। दुनिया भर में पंहिंजो मुल्क मशहूर ताज महल जंहिंखे बनाईंदड़ हिकिड़ो मुसलमान हो। उहो लाल किलो जंहिं मथे अॼु पंहिंजो मुल्क जेको आहे नाज़ ने फ़ख्र करे थो, जंहिं मथां भाषण थिए था, उहो लाल किलो बनाईंदड़ मुसलमान हुआ। कुतुब मीनार जेको अॼु पंहिंजे मुल्क जी शान आहे, उन कुतुब मीनार खे बनाईंदड़ मुसलमान हुआ। हिन मुसलमान पिंड जे देश लाइ करे, पिंड जे मुल्क लाइ करे जेको क़ुर्बानियूं ॾिनो हुयूं, पाण उनखे ॻणे न सघूं। मिणी कथा पहिरीं जहिड़ा अंग्रेज़ हिन मुल्क मथे हुकूमत चालू कयूं, तर मिणी कथा पहिरीं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ लड़ंदड़ अने अंग्रेज़ खे मुल्क मां कढेड़ा करे अने हिन मुल्क खे आज़ाद करण लाइ करे जंहिं माण्हू कोशिशि कई वई, उहो हिन मुल्क जा माण्हू शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी हुआ, जंहिं सॼे मुल्क जे अंदरि ही फ़तवो जारी कयो जे पां मुसलमान बड़े भेरा थी वञो, हिन अंग्रेज़ हुकूमत खे पां लड़ी करे पंहिंजे मुल्क मां ॿाहिरि कढी छॾियूं, जंहिंजे कारण उनखे पिंड जी जान ॾियणी पई। पोइ उन जी जॻह मथे उन जो हिकिड़ो शागिर्द, उन जो हिकिड़ो ख़ुदाबी शाह इस्माइल शहीद अचनि था। 17 वरे जी जमार आहे न, 17 वरे जी जमार में मुल्क जे अंदरि मिणी माण्हू खे तयारु कयूं था जे पंहिंजे मुल्क खे पाण अंग्रेज़नि आज़ादु कराइणो आहे। उन जी तहरीक खे तहरीक शहीदैन चवाजे थो। पोइ शहीद थी विया हुआ, पर मुल्क खे उभो कयो। उन जो नारो हो फ़फ़िर्रू इलल्लाह, फ़फ़िर्रू इलल्लाह, अचो मड़े अल्लाह वटि अचो, अल्लाह जे दीन लाइ करे अने हिन मुल्क खे बचाए लाइ करे मड़े भेरा थियो ने मुल्क खे आज़ादु कयो। मुंहिंजा अज़ीज़ो, हिन ज़मीन जे हिकु हिकिड़े कण मथे पंहिंजी क़ुर्बानी आहे, हिन वतन जे हिकिड़े हिकिड़े पत्थर मथे पंहिंजी क़ुर्बानी आहे, हिन मुल्क जे हिकु हिकिड़े वण मथे पंहिंजी क़ुर्बानी आहे। पां पिंड खे गैर न सम्झो, पां पिंड खे हिन मुल्क जा महिमान न सम्झो, पां हिन मुल्क जा रोंदल आहियूं। पां हमेशह वटां हिन मुल्क लाइ करे क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि न, इनशा अल्लाह पां हमेशह हिन मुल्क लाइ करे क़ुर्बानियूं ॾींदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो, तंहिंखां सवाइ हीउ मुल्क जरा आज़ादु थी वियो, तंहिं पुठियां पण हिन मुल्क खे अॻियां वधाइण लाइ करे मुसलमान महिनतूं कयूं आहियूं।
पर अॼु हालात अहिड़ा अची विया आहिनि, अॼु टाइम पाण मथे अहिड़ो अची वियो आहे कि पाण ॾींहं ॾींहुं ख़ौफ़ में अने डप में वञूं पिया। पाण ॾींहं ॾींहुं इन डप में रहूं था जे कुझु हाणे सवारे पासे कुरो थींदो, कीअं की न थींदो। पण शर्त हिकिड़ी आहे कि पाण हक़ीक़ी ओड़ा मुस्लमान बनी वञूं जहिड़ा मुस्लमान अल्लाह खे खपनि था। पाण में जेकॾहिं ईमान की न हूंदो, पंहिंजो जेकॾहिं अक़ीदो मज़बूत की न हूंदो, त पाण खे सुबुह सां जी डप थींदो कुझु हाणे सवारे कुरो थी पए, कुझु हाणे कहिड़ो कानून पास थी वञे, कहिड़ो क़ाइदो पास थी वञे, असां मथे मुसीबत अची वञे। पाण मथे जेतिरियूं मुसीबतूं आवयूं आहिनि अने जेतिरा पाण ॾुख आया आहिनि का अचे वारा आहिनि, इन में रुगो पाण पिंड जो पण की न की ॾोह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम। ऐं इंसानो यादि रखो, आ मथे जेका पण मुसीबत अचे थी उन में कीक आ पिंड जो पण हथ वे थो। ही मुल्क जंहिं मुल्क में पाण रहूं था, पंहिंजो कुरो ज़िम्मेदारियूं आहिनि, पाण इन वस्तुअ खे भुली विया आहियूं। मुल्क में ख़ाली पाण रहूं पिया, पर पंहिंजी ज़िम्मेदारी कुरो आहे, पंहिंजो फ़र्ज़ु कुरो आहे, इन वस्तु खे पाण भुली विया आहियूं। पाण जेकॾहिं उन ॾींहं वटां झले न अॼु ॾींहं સુધી पंहिंजी ज़िम्मेदारी पाण पूरी कई वई, पंहिंजो फ़र्ज़ु जेकॾहिं पाण निभायो हो त पाण मथे ही ॾुखिया ॾींहं न अचे। पहिरीं त पाण मिणी जो फ़र्ज़ु ई हो जे पाण जंहिं दीन खे, जंहिं मज़हब खे पाण मञूं था उन मथे पाण मुकम्मल अमल करे ने ॿिए माण्हूअ खे ॾेखारियूं जे असीं इस्लाम खे मञे वारा आहियूं। पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन कुला पैदा कयईं। अल्लाह ताला फरमाए थो, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। ए मुसलमानो, ऐं उहो उम्मत आहियो जेको ॿिए माण्हुनि लाइ करे ऐं पैदा करे में आया आहियो। अल्लाह ताला आंखे एतिरे लाइ करे बनाए जे ऐं ॿिए माण्हूअ खे कमु अचो, ॿिए क़ौम खे कमु अचो, उन खे ऐं ख़ैर खाईअ जो, भलाईअ जो, फ़ाइदे जो ॾस ॾियो, उन खे नुक़सान खां, उन खे हर क़िस्म जे फितने ने फसाद खां ऐं बचायो न बुराईअ खां, बदकारीअ खां उन खे बचायो न अल्लाह मथे ईमान रखो। इहा पाण मिणी जो फ़र्ज़ु हो, पर पाण किथे रहियासीं इन मैदान में अॻियां। पाण कंहिं हिकिड़े पण पंहिंजे कंहिं गैर मुस्लिम भाउ खे कॾहिं न ई सम्झायो जे आऊं जंहिं मज़हब खे, जंहिं इस्लाम खे आऊं मञां थो उन इस्लाम जी तालीम कुरो आहे, जंहिं दीन मथे आऊं हलां थो उहो दीन मूंखे कुरो ॾसे थो। पाण कॾहिं पिंड दीन मथे अमल पण न कयो अने ॿिए कंहिंखे पाण सम्झायो पण न जे असांजो दीन कुरो आहे। पंहिंजा अख़लाक एतिरा किरी विया आहिनि, अख़लाक में पाण एतिरा पाछड़ अची विया आहियूं जे ॿई क़ौम जो माण्हू जॾहिं पाण खे ॾिसे थो तर पाणू पण नफ़रत करे थो ने पंहिंजे दीन नूं पण नफ़रत करे थो। हालांकि पाण उन दीन खे मञे वारा, जंहिं दीन जो रसूल ने पैगंबर जेको अलाह हलाए त उन रसूल ने नबी जे बारे में अल्लाह फरमायो व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ए नबी, ऐं बहितरीन अख़लाक वारा आहियो। अहिड़ा अख़लाक हुआ कि जान जा दुश्मन माण्हू जेको मुसलमान न हुआ, काफ़िर हुआ, पर मिणी के भेरा करे जरा पुछियो जे आऊं 40 वरे आ वटि रहियो आहियां, आऊं आंखे पुछां थो 40 वरे जे बारे में जे आ मूंखे कहिड़ो ॾिठा आहियां, त फरमायो मा जर्रबना अलैका इल्ला सिद्क़ा। 40 वरे में असां तोखे हिकिड़ो पण कूड़ कंदे कॾहिं न ई ॾिठो। 40 वरे जी ॼमार तंहिंमें हमेशह सची ॻाल्हि कयां आहियां, हिकिड़ो कूड़ न ई कयां। ई गवाही केरु ॾिए था? ई काफ़िर ॾिए था, ई गैर मुस्लिम ॾिए था कि 40 वरे में हिकिड़ो कूड़ न करणो। मुंहिंजा मुसलमान भाइरो दुश्मन पण गवाही ॾे, पंहिंजो सॻो भाउ पंहिंजे बारे में गवाही ॾियण लाइ करे तयारु न आई। पंहिंजा अख़लाक एतिरा किरी विया आहिनि जे ॿई क़ौम जा अख़लाक पाण कता पण ख़ासा आहिनि, उन कता पण अख़लाक में पाण पाछड़ आहियूं। अॼु दुनिया जे गमे न खूणे में ई हलिया वञो, दुनिया जे गमे न मुल्क में ई हलिया वञो, उन में मुल्क में उन खूणे में आंखे मुसलमान मिलंदा
कलमो पढ़े वारा माण्हू मिलंदा, अल्लाह के सजदो करे वारा मुसलमान मिलंदा। आके ख़बर है दुनिया जे खूणे खूणे में इस्लाम कीअं पुॻो आहे। हर जगह मथे मुसलमान जंग करण ना ही विया, मुसलमान ज़बरदस्ती कंहिंखे मुसलमान ना ही बनायो। ई क़ौमूं जेको इस्लाम वारियूं थियूं, कलमो पढ़ी ने मुसलमान थियूं, दुनिया जे खूणे खूणे में इस्लाम पुॻो आहे। मुसलमान जे अख़लाक़ खे ॾिसी करे माण्हू मुसलमान थिया आहिनि। माण्हू मुसलमान खे ॾिठो जे ज़बान मां कॾहिं कूड़ नथा कयूं, कॾहिं कंहिंसां ठगी नथा कयूं, व्यापार में धंधे में कॾहिं पिणु कंहिं माण्हू से चीटिंग नथा कयूं, वाइदो पिन जो पूरो कयूं था। हया वारा आहियूं, ईमान वारा आहियूं, सचाईअ वारा आहियूं अने ऊचे अख़लाक़ वारा आहियूं। माण्हू जर अहिड़े मुसलमान खे ॾिठो त टोटल ने टोटल अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ी करे इस्लाम में अची विया। दुनिया भर में इस्लाम फैलियो त एतिरे लाइ करे फैलियो आहे जो उन मुसलमान जा अख़लाक़ अहिड़ा हुआ, उन जो आदतूं अहिड़ियूं हुयूं, उन जा अमल अहिड़ा हुआ जे माण्हू जेको ॾिसंदो हो कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदो हो। ॿिए पासे पाण मुसलमान आहियूं, जे माण्हू जर पाण खे ॾिसें था तर पाण नफ़रत कयूं था। माण्हू जर पाण खे ॾिसें था तर पंहिंजे दीन नूं पण नफ़रत कयूं था जे ही कहिड़ा मुसलमान आहिनि। न्यारो मुसलमान खे कूड़ करे में पहले नंबर मथे मिलंदा, माण्हू से ठगियूं करे में मुसलमान अॻियां आहे, चीटिंग करे में मुसलमान अॻियां आहे, चोरी करे में मुसलमान अॻियां आहे, खून करे में मुसलमान अॻियां आहे, धंधे में व्यापार में ठगी करे में मुसलमान अॻियां आहे। ऐं गमे ई खोटो कमु न्यारे गिनो उन में मुसलमान आखे मिणी कता वधारे मिलंदा न पंहिंजे दीन खे पाण बदनाम करे दुनिया भर में जेको इस्लाम फैलियो पिए उन खे पाण रोके छॾियो आहे। अॼु पाण मुसलमान इन वस्तु जा गुनहगार आहियूं जे पाण अख़लाक पंहिंजा अहिड़ा बनाए छॾिया आहिनि जे ॿियूं क़ौमूं इस्लाम खे ओॾियूं नथियूं अचनि बल्कि रुॻो इस्लाम खां लमयूं बॼनि थियूं। पाण मथे इहे ॿई ज़िमेदारी बने थी जे पंहिंजे अख़लाक खे पाण सुधारियूं। टी पाण मथे ज़िमेदारी पंहिंजे मुल्क में ई आहे जे पाण ख़िदमत ख़ल्क़ जो कमु कयूं। ई गुरो आहे, ई कमु आहे जे पाण माण्हू खे कमु अचूं। मुसीबत में, ॾुख में, तकलीफ़ में गमे ई माण्हू वे, ई मुसलमान वे त भले ने गैर मुस्लिम वे त भले, हर के इंसान के कम अचणो ई पंहिंजी ज़िमेदारी आहे, पंहिंजो फ़र्ज़ु आहे। पर अॼु पाण न्यारियूं पंहिंजा माण्हू करोड़पति आहिनि, लखपति माण्हू पाण वटि डिग पिया आहिनि, पण पाण वटां पंहिंजी क़ौम लाइ करे हिकिड़ी अस्पताल पण पाण वटां ना आहे बनाराणी। इहा पंहिंजी हालत आहे जिते ग़रीब माण्हू अची करे इलाज कराए अहिड़ी पाण वटि अस्पताल पण ना आहे। पाण एतिरा करोड़पति माण्हू आहियूं पण हिकिड़ी स्कूल त हिकिड़ी कॉलेज पाण वटां ना आहे बनई जंहिंमें पंहिंजा बच्चा तालीम गिनी सघे। पाण वटां अहिड़ो को पण घर ने मकान ना आहे बनियो जिते अची करे को मुसाफ़िर वेसाई खणे ने ॿ ॾींहं टिकी सघे। पाण सॼी क़ौम इन वस्तु में पाछड़ आहियूं। कंहिं दर्दीअ जी मदद करणी, कंहिं मुसीबत वारे माण्हूअ खे मुसीबत में कमु अचिणो, इन मिणी वस्तु में पाण पाछड़ आहियूं। ॿियूं क़ौमूं पाण खां आॻिर निकिरी वियूं आहिनि। इन मैदान में पाण खे अॻियां अचिणो पवंदो। जेको मुसीबत वारो माण्हू वे उनखे कमु अचूं। पाण पंहिंजे मुल्क में पंहिंजे एरिया में पाण अस्पताल बनायूं, पाण स्कूल बनायूं, पाण कॉलेज बनायूं जंहिंमें पंहिंजा बच्चा तालीम हासिल करे सघें। उहे पंहिंजा बच्चा जंहिंजी ॼमार ई आहे जे उहो दुनिया जी तालीम गिने, उन बच्चे खे पाण ॾिसूं था मासूम बच्चा 12 14 वर जा बच्चा जंहिंजे मुंहं खे पाण ॾिसूं त पाण खे रोम अचे। अॼु उहे पंहिंजे होटल जे मथे ऐठा जेको कोप धोए पिया, अॼु उहे पंहिंजा बच्चा ऐठियूं आॾारियूं धोए पिया। उहे बच्चा जंहिंजे हथ में पेन हुअणी खपे, जंहिंजे हथ में किताब ने क़ुरान हुअणो खपे, जंहिंजे हथ में चोपड़ी हुअणी खपे, उन बच्चे जे हथ में पाण ऐठा कोप ॾेई छॾिया आहिनि। पाण क़ौम आहियूं, पाण अॻियां अचींदासीं। इहा पंहिंजी हालत आहे जे बच्चे खे पढ़ाइण असीं पूरो कंदासीं। सवारे उहो टाइम अचींदो जंहिं वटि अखर की न हूंदो, जंहिं वटि इल्मु की न हूंदो, जंहिं वटि पढ़ाई ऐं भणाई की न हूंदी, उहो इंसान दुनिया में अंधो हूंदो। उन वटि अखी हूंदियूं पर दुनिया में उनखे को वस्तु नज़र की न अचींदी। हर की वस्तु अखर मथे थी वेंदी, हर की वस्तु जेको आहे तालीम मथे अची वेंदी।
पिन जे बच्चे खे भणायो ने पढ़ायो। अॼु पाण वटि पिंड जो अहिड़ो को मास्तर न आहे जेको पंहिंजे बच्चे खे ख़ासो शिक्षण ॾेई सघे। अॼु पंहिंजी क़ौम में अहिड़ो को वकील न आहे जेको पंहिंजो केस लड़ी सघे। अॼु पंहिंजी क़ौम में अहिड़ो को डॉक्टर न आहे जेको पंहिंजो इलाज करे सघे। पाण केॾा वञूं पिया, पाण कई वाट चलिया वेठा आहियूं। इन हालत से पाण मुस्लमान अॻियां थींदासीं, इन हालत से पाण मुस्लमान मुल्क खे अॻियां वधाईंदासीं। पंहिंजो फर्ज़ हो जे ई मैदान हुआ इन में पाण अॻां निकिरूं अने पंहिंजे दीन खे पाण फैलायूं। पर दीन खे फैलायो न आहे, पाण दीन खे रुॻो सुकाए छॾियो आहे। पंहिंजी इहा हालत मुंहिंजा अज़ीज़ो। तंहिंखां सवाइ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जे घर से पंहिंजो वास्तो बिल्कुलु ओछो थी वियो आहे। मुसलमान की पहली पहचान ई है कि मुसलमान जो है अल्लाह ने घर के आबाद करे तो। पा खबरों सुनो पिया, समाचार अचे पिया, फलाणी मस्जिद के शहीद करे छो, फलाणी मस्जिद मथे कब्जो करे लाथो, फलाणी मस्जिद मथे केस हले पियो, फलाणी मस्जिद मथे ही थी पियो ने हू थी पियो। पा मुसलमान के कदें यादि ना थी जे मुझे घरे जे आड़ मथे पण हिकिड़ी मस्जिद आहे, मुझे गोठ में पण हिकिड़ी मस्जिद आहे, मुझे पाड़े में पण हिकिड़ी मस्जिद आहे। सुन्नी सुन्नी उभी है, उन मस्जिद में को सजदो कंदल नाई, उन मस्जिद में को अल्लाह के याद कंदल नाई। इतरा मुसलमान गोठ में, इतरा मुसलमान पाड़े में, ते हुंदे अल्लाह जा घर वीरा नहीं। अड़े दुश्मन की नजर खराब है, हिनी अल्लाह जे घर मथे कब्जो कई पिया। हिकड़ा अल्लाह जा घर पाटा झटजे पिया, हिकड़ा अल्लाह जा घर शहीद थी विया आहीं। पर ही अल्लाह जा घर जो पावट थिया आहीं, जंहिंजा पां धणी आहियूं, उन्ही घर में पां अची करे सजदो नथा कयूं। पां अहिड़ा मुसलमान आहियूं, पां कहिड़ा मुसलमान आहियूं जेको हिन अल्लाह जे घर खे वीरान कया वेठा आहियूं। अचो हिन अल्लाह जे घर खे आबाद कयो, अल्लाह रब्बुल आलमीन आखे आबाद करे छॾींदो। तंहिंखां सवाइ कॾहिं पण दिल में ख़ौफ़ न रखजा। मुसलमान मथे ॾुखिया टाइम डिॼा आया आहीं, अहिड़ा टाइम पण आया आहीं जे मके जे मुशरिक़ 3 वरे मुसलमान जो बाइकाट करे छॾियो हो। 3 वरे सूदी मुसलमान के अनाज की न ॾिनो हो। नंढड़ा नंढड़ा मासूम मासूम बच्चा जर रणी कंदा हुआ, तर माओ जेको हुनियूं हुयूं वण जा पन लाइ उन खे खाराईंदियूं हुयूं। अहिड़ा ॾुखिया टाइम मुसलमान जे मथे आया आहीं। मुसलमान मड़े सहन करे विया आहीं, मुसलमान मड़े तकलीफ़ में जा निकिरी विया आहीं। ॿई क़ौम मथे अहिड़ियूं तकलीफ़ूं अचें त उहो क़ौमूं दुनिया में जा ख़तम थी वञे। पर अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो है, युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम। दुनिया जा मुशरिक ने काफ़िर, दुनिया जो क़ौमूं जेको आई अल्लाह जे नूर के उंझाइण चाहिए थियूं, अल्लाह जे ॾीए के उंझाइण चाहिए थियूं। पर यादि रखी लाइजा, वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलो करिहल काफ़िरून। अल्लाह पिन जे नूर के मुकम्मल कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन दीन के अॻों वधाईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान के आबाद कंदो। काफ़िर के गम एतिरो नापसंद अचे, वला तहिनु वला तहसनु वअंतुमुल अअलौना इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह फरमाए तो ऐं गमगीन न थियो, ऐं द्रप न कयो, ऐं खौफ न कयो। दुनिया में ऊंचा ऐं थींदा जे कॾहिं हक़ीक़त में ऐं ईमान वारा आयो त, ऐं सच्चा मुसलमान बनो, ऐं सच्चा ईमान वारा बनो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मिणी क़ौम कता ऊंची क़ौम आऊं आंखें बनाए छॾियां, ऐं ईमान वारा बनो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मिणी कता बरूका आऊं आंखें बनाए छॾियां। तंहिंखां सवाइ हिकिड़ी पंहिंजी ज़िम्मेदारी इहा पण आहे जे जेकी पण पंहिंजा गैर मुस्लिम भाउ रहिया, जंहिंसे पंहिंजो ख़ासो व्यवहार है, ख़ासो ताल्लुक़ है, उन के पां पिंड जी ॻाल्हि सुणायूं, उन से पां ख़ासो ताल्लुक़ रखूं, उन से पां कारोबार कयूं, व्यापार कयूं, उन से पां मोहब्बत कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन पां खे इन वस्तु जी रजा ॾिने। अने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर मक्के में जा मदीने के साम्हूं हिजरत कयूं थे, मक्के में जा हिजरत करे जरा मदीने विया ते हिकिड़ी वाट मथा वञी वारा हुआ। उहो वाट हिकिड़े माण्हू खे सुझई ते जंहिंजो नालो अब्दुल्ला बिन अरीक़ हो। अने उ अब्दुल्ला जेको हो मुसलमान न हो, उ काफ़िर हो। पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन इंसान मथे एतिरो भरोसो हो जे उन खे भेरो कोठियो जे हल तूं मक्के में जा असांखे कोठे ने मदीने छॾे अच। एतिरो भरोसो, काफ़िर है पर अल्लाह जे नबीअ खे भरोसो हो जे ही माण्हू जेको ॻाल्हि खे लीक की न कंदो, ही ख़ैर खां माण्हू है, ही ख़ासो माण्हू है, असांखे लिकाए छिपाए ने मदीने पुॼाए अचींदो। उन काफ़िर के अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरो कोठियो हो। पां वटि पण अहिड़ा कई पंहिंजा गैर मुस्लिम भाउ आहीं जेको पंहिंजा ख़ैर खां आहीं, पंहिंजा हमदर्द आहीं, पाला करे पेट ॿारीं था,
पा उन्हीं के पण कम अचो पा उन्हीं से खासा ताल्लुकात रखो पा उन्हीं वट अचो वञो ने पांजो दीन जो उन्हीं मथे पेश कयूं ने मेन गाल ये जे पांजा अखलाक पा एड़ा बनायूं ऊंचा कि जोको पण माड़ो ॾिसे पांजे अखलाक से मुतासिर थी वञे उन मथे असर पइजे ही मुसलमान है ही इस्लाम के मञे वारो है त आऊं पण इस्लाम मथे अमल कयां ने इस्लाम के सुञाणा ने पढ़ा मुंहिंजा अज़ीज़ो हिन मुल्क में पांजो ई ज़िम्मेदारियूं आहीं खाली खाई पी पा ता मरी वञो ख़त्म थी वञो तला करे पा ना आयासीं पा मथे फर्ज़ बने ता पा पूरा कयूं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन पा मिणी के अमल कई तौफीक अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जिन मुल्क में पाके अमन से शांति से रहण जी तौफीक अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पांजे मुल्क के तरक्की अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जेके पर मुसलमान परेशान हाल आई अल्लाह उनकी परेशानी के दूर फरमाए जेके पर मुसलमान मुसीबतें में आई अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं मिणी जी मुसीबतें के दूर फरमाए जेके बीमार आई अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं के शिफाए कामिला अजरा अता फरमाए जेके मरी विया उनकी कब्रें के अल्लाह ताला कुशा फरमाए आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر